सुपर पावर अमेरिका के नए सदर की चूंड लाइ केतरनि रियासतुनि में पोलिंग ख़त्म, नतीजा अचण जो सिलसिलो जारी। अॻूणे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप के सरसी हासिल 538 मां डोनाल्ड ट्रंप के 221 इलेक्टोरल कॉलेज वोट ऐं कमला हैरिस के 113 इलेक्टोरल कॉलेज वोट हासिल। सदारती उम्मीदवार लाइ 270 इलेक्टोरल कॉलेज वोट खटल लाज़मी करार। 7 स्विंग रियासतुनि जा 93 वोट खटल लाइ फ़ैसिला तो किरदार अदा कंदा। ए वारे नुमाइंदगार में रिपब्लिकन 81, डेमोक्रेट्स 42 सीटुनि ते कामयाब। 435 जे ऐवान नुमाइंदगारनि लाइ 218 सीटूं घुरबल आहिनि। सेनेट जी 100 सीटुनि मां रिपब्लिकन खे 43 ऐं डेमोक्रेट्स खे 33 सीटूं मिली वयूं। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरवाई में 7 रुकनी आईनी बेंच क़ाइम। 2 महीननि लाइ 5 जी भेट में 7 जी अक्सरियत सां आईनी बेंच जोड़ी वई। हर सूबे मां 2 जज आईनी बेंच में शामिल। जस्टिस आयशा मलिक, जस्टिस जमाल मंदूखेल, जस्टिस नईम अख्तर अफगान बेंच जो हिस्सो। मोहम्मद अली मज़हर, हसन अज़हर रिज़वी, जस्टिस मुसरत हिलाली भी आईनी बेंच में शामिल। पदराई में चयो वियो आहे त उमर अयूब जे कोरम जी निशानदेही ते वोटिंग कराई वई। अक्सरियत राय ॾिनी त हिक मेंबर जी गैर हाज़िरी ते इजलास मुमकिन आहे। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि, सिविल सोसाइटी ऐं वकीलनि डॉक्टर शाहनवाज़ कुंवर केस जी मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो करे छॾियो। मुख्य जवाबदारनि खे अंजाम ते पहुचाइण लाइ गॾियल जिदोजहद करण ते बि इतफ़ाक़। अॻवाननि जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे क़त्ल जी सभिनी रुख खां जांच कई वञे। इंतिहा पसंदी ख़िलाफ़ मज़बूत फोरम जोड़े सिंध खे अमन जी धुर बणाए वञे। सिंध के मुख़्तलिफ़ खातनि जे 28,505 सरकारी मुलाज़िमनि या संदन घरवारनि जे नालनि ते BISP जा पैसा जारी थियण जो इंकशाफ। सरकार पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत पैसा वठंदड़ सरकारी मुलाज़िमनि ऐं संदन ज़ालुनि जा पैसा वापसि ओगाइण जो फ़ैसिलो। नाणे खाते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत पैसा वठंदड़ सरकारी मुलाज़िमनि जूं लिस्टूं ज़िले सतह ते ट्रेज़री समेत लाॻापियल इदारनि खे उमाणे छॾियूं। 17, 18, 19 ऐं 20 ग्रेड जा ऑफिसर ऐं संदन घरवारियूं BISP मां फ़ाइदो हासिल करण में शामिल। सिंध TV न्यूज़ BISP मां फ़ाइदो हासिल करण सरकारी मुलाज़िमनि ऐं संदन घरवारनि जे नालनि जी लिस्ट हथ करे वरिती। ऐं क़ौमी क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ ॿी वनडे मैच लाइ मेलबर्न में डेरो जमाए छॾियो। अॼु एडलीड में प्रैक्टिस कई वेंदी। हिक स्पिनर खेॾण ऐं नसीम शाह या मोहम्मद असरिन मां हिक खे आराम करण जो फ़ैसिलो। ॿी वनडे मैच में 8 नवंबर ते खेॾी वेंदी। ऑस्ट्रेलिया खे 0 जी भेट में 1 जी सरसी हासिल।